بسم الله الرحمن الرحيم. سنڌي ادبي سنگت شاخ سائیں بولاخان जे तरफ़ां कोस्तान जे ॿिन अज़ीम किरदारनि जे हिननि जेको تعزيتي ऐं महराके में जेको दोस्त शामिलु थिया आहिनि उनखे आउं भली करे चाहियां थो ऐं शेख अब्दुल्ला कोस्तानी जो निहायती शुक्रगुज़ार आहियां जेको जाम शुरू खां कई आयो उन जूं वॾियूं महिरबानियूं। साईं मुंहिंजा हक़ीक़त हीअ आहे त हे ॿई शख़्सियतूं साईं GM साहिब जा वेझा साथी हुआ। हे ॿई शख़्सियतूं सिंध जा आशिक़ हुआ, कचहरी जा कोॾिया हुआ, ॿई महिमान नवाज़ हुआ, ॿई हक़ सच चवण वारा हुआ, ॿई मोहबती ऐं कुर्बायत माण्हू हुआ ऐं ॿिन्ही नौजवाननि खे हिमथायो आहे सदाईं। ॿई इल्म जा तलबगार हुआ ऐं ॿिन्ही जो किताबनि सां चाह हो, ॿई किताबनि जा आशिक़ हुआ ऐं ॿिन्ही वटि सदाईं माण्हुनि जा मेला मतल हूंदा। हे जेके मूं लफ़्ज़ चया आहिनि इन्हनि में को बि वधाउ कोन्हे। जिन दोस्तनि उन्हनि सां मुलाक़ातूं कयूं हुजूं किन ईअं ई अहिवाल बि वरिता हूंदा, किन माण्हुनि कननि सां ॿुधो बि हूंदो, पोइ उहा साईं दुरमोहम्मद जी शख़्सियत हुजे या साईं रसूल बख़्श दर्स हुजे। मुंहिंजी ॿिन्ही सां मुलाक़ात थियल हुई ऐं असीं हिकु तॾे ते वियासीं साईं दुरमोहम्मद पालारी साहिबु त यकीननि जॾहिं थाणे बुलाखान जो नालो वरितोसीं त हुनजी दिलि में हिकु ख़ुशीअ जी लहर थी ऐं हुन इहो पुछियो त बाबा अॻी पांध मां आहियो या पुठी पांध मां आहियो। त मक़सदु शहरनि जी ॼाण रखणु त ख़ासख़ेलीअ त ख़ासख़ेली कहिड़े पाड़े जो आहे। जेका साईं पहिरीं ॻाल्हि कई त हू माण्हुनि जे सुञाणंदो त हीउ कहिड़े नस्ल मां अचे पियो, हीउ कंहिंजो माण्हू आहे, कहिड़े पाड़े जो आहे। इहा साईं दुरमोहम्मद जी सिर्फ़ु माण्हुनि जी शनाख़्त हुई। उनखां पोइ हिन वटि सदाईं मोहबती मेला, सदाईं कचहरियूं ऐं पाण इहे ई त मार्केट में जेको किताब ईंदो सो वठंदो हो, वठण सां गॾु मुशाहिदो बि कंदो हो। ऐं उनखां पोइ साईं अचो रसूल बख़्श दर्स ते त उनजो नालो कंहिंखां लिखियलु कोन्हे। इल्मी अदबी दुनिया में वॾो नालो आहे। साईंअ जा कहाणियूं ऐं किताब घणेई आहिनि। न सिर्फ़ु इहो पर साईं जा केतिरा ई शागिर्द बि आहिनि, छो जॾहिं इल्म सां वास्तो रखंदड़ शख़्सियत आहिनि त यकीननि उन्हनि जा जेके शागिर्द उहे काफ़ी तइदाद में आहिनि जेके साईं जे उन ई नक्श क़दम ते हलनि था। साईं सां बि मुंहिंजी मुलाक़ात थियल आहे, तमामु बहितरीनु तॾे जा कुशादा महिमान नवाज़ ऐं कुर्ब ॾियण वारा माण्हू यकीननि। ऐं असांजी महफ़िल में साईं शेख अब्दुल्ला बि वेठल आहे जेको उन्हनि शख़्सियतुनि जे बारे में वधीक ॿुधाईंदो। तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी।